3 महीना गुजरण बावजूद गंबट किसान कॉलोनी में बरसात जो पानी निकाल न थी सघियो। इस्माइल जामड़ो ऐं साजिद मेमण असगर नारेजो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बरसात बंद थियण खे 3 महीना थी विया आहिनि, पर अफ़सोस किसान कॉलोनी में बरसात जो गंदो पानी निकाल न थी सघियो। उन्हनि जो वधीक चवणु आहे त बरसात ऐं नालनि जी गंदे पानी बीहण सां बुखार, मलेरिया, गैस्ट्रो समेत केतिरनि ई बीमारियुनि मुंहुं कढियो आहे, पर म्यूनिसिपल इंतज़ामिया समेत पब्लिक हेल्थ जी बेध्यानी सबब किसान कॉलोनी गंदगी जे वर चढ़ियल। हुननि डीसी खैरपुर ऐं TMO समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त किसान कॉलोनी मां नालनि ऐं बरसात जो गंदो पानी निकाल करायो वञे। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची